चवंदा आहिनि त दरगाहूं दर्सगाहूं हूंदियूं आहिनि। जीअं असांजी मंज़िल आहे खोड़ा तरह जी गद्दी नशीन नदीम हाशमी साहब जिन सां मुलाक़ात आहे ऐं हितां ई रस्तो निकिरे थो खोड़ा तरह वहदहू ला शरीक लहू जान थो चई ता वञ मोहम्मद कारणी मैं तो मजानी ता तो वञो कीअं ना ई कंद ॿियनि खे। इहो ई दर्स आहे। अल्लाह सल्ली अला मोहम्मद व अला आलि मोहम्मद। काफ़ी ख़बर उहे जेके मक़सूद रहमान शेख रहमतुल्लाह अलैह खे मोदी जो जेको वक़्त जो गवर्नर हो 200 साल अॻु जो अबू मोहम्मद सालेह हुकुम थियो सरकार जो हीअ असांजी तबरकात मोहतरमान सिंध वारे खे हेतिरा ॾियो। शहादत जहिड़ो अज़ीम रुतबो हर कंहिंजे नसीब में नाहे हूंदो ऐं हीअ उहा जॻह आहे जिते साईं अब्दुर रहमान हाशमी साहब जिन खे शहीद कयो वियो ऐं 300 साल पुराणी मस्जिद आहे। भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जो हुजरो मुबारक आहे। तव्हांखे ॿुधाईंदा वञूं त हीअ ख़ूबसूरत मस्जिद हिकिड़ो इंजीनियरिंग जो शाहकार बि आहे। हिन दरिए खे अहिड़े एंगल सां जोड़ियो वियो आहे ऐं हीउ अहिड़ो एंगल आहे जो हितां असांखे पहिरीं ईद जो मुहर्रम जो रबिउल अव्वल जो चंड जॾहिं ॾिसिजे थो पियो त हिन जॻह ते अगरि बीह ॾिसंदासीं त असांखे उहो चिटो नज़र ईंदो। उन वण तरफ़ वञी रहिया आहियूं जंहिं वण जी जेका तारीख़ आहे या उमिरि आहे उहा 400 साल खां बि वधीक आहे। कमाल जी ॻाल्हि इहा आहे अंदरां ही थोरा खाधल आहिनि पर तव्हांखे पन सावा नज़र ईंदा। उन्हनि पननि ते इहो ख़ूबसूरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम उकरियल ॾिठो। नाज़रीन हाणे पाण हलंदासीं हिन मस्जिद खां थींदा दरगाह तरफ़। हीअ आहे हुनजो ॿाहिरियों मंज़र उन हुजरे जो जिते राशिद साईं रोज़ाधणी जन हिते तालीम हासिल कई हुई। हज़रत क़िबला मक़बूल अब्दुर रहमान शहीद रहमतुल्लाह ताला अलैह जेके रूह रवां हुया हिन सॼे शोधा जा ऐं जेके उन दौर जा मुजद्दिद हुया हींअर उन लाइब्रेरी में मौजूद आहियूं ऐं हलंदासीं लाइब्रेरी जे अंदरि। ये कॉन्फ्रेंस हॉल है प्रोग्राम थियनि था इल्मी अदबी हवाले सां। डिजिटल लैब है।
जिससे मिलकर जिंदगी से प्यार हो जाए, ऐसे लोग शायद तूने कभी देखे ना हो, होते तो हैं। तो हुजण जो सबूत है साईं मखदूम नदीम हाशमी साहब के बहार जी मौसम जे इंसान से मुलाकात किया है। अस्सलाम वालेकुम। नमस्कार। मैं बहुत मेरी वापस चले आए थे घणी उम्मीद कयूं सर मैंने 4 वीडियो में हाणे फिर से एमफिल कंप्लीट कई है। हालांकि दरगाह में माण्हू फ़र्क़ु था सम्झनि, पर तव्हां हिनखे तव्हां पंहिंजे अंदाज़ सां छा ॿुधाइणु चाहींदा? बेसिकली दरगाह बग़ैर दस्तगाह जे कुझु बि न ज़बरदस्त। पर जॾहिं खां इमाम हुसैन अली मक़ाम जी शहादत जो सिलसिलो थियो त उन खां पोइ ॿ किरदार डेवलप थिया। हिकिड़ो किरदार हुसैनी ऐं ॿियो किरदार यज़ीद। असां ख़ैर साफ़ कमु ॿुधाया आहिनि। हिकिड़ो फर्ज़ंद आहे दुनिया में। असांजी ख़ानक़ाह अॼु जी न आहे, सदियूं पुराणी आहे।